मुझे हबीब फरमायो जने क्याम जो ॾियारो थींदो अन अव्वल मन तनशक्कु अनहुल अर्द सभिनी का अव्वल पंहिंजे मज़ार मां उथण वारो हुंदुसि मां मोहम्मद करीम हुंदुसि। मुझे साजे पासे नो अबू बकर हुंदो, मुझे खाबे पासे नो उमर फारूक हुंदो। जेडी मलहिया उथी हलंदुस मज़ार मजा त पेरी पेरी जन्नतुल बकी में इंदुस। जेके जन्नतुल बकी में आरामीन उन्हन के उथारे पाण सा गड्डु वठी हलंदुस। भागवारा उए जेके मदीने में रहा जे दिल पर मोहम्मद करीम जे पाड़े में वफात कयूं। साईं फरमाए था क़यामत जे ॾियारे में इन्हन के पाण सां गॾाए पंहिंजे साथ में सलाह